इधर उल्टा बैठा चलो चलो दो दी रही रहो ना ये फिर बदलो बेल्ट बदू या उनमें आराम से चलना आराम से नहीं कौन बोल होगा धरना होगा धरना शुक्रिया अदा करता हूँ वेल्डन काफी साहब आरटीटी को वेल्डन रेमो चौहान साहब वेल्डन चेयरमैन सीनियर लाइन हैदराबाद डिवीजन रेमो चौहान साहब वेल्डन जबरदस्त इम्तियाज साहब वेल्डन जबरदस्त आरटीटी को वेल्डन जबरदस्त थोड़ा चलो मन्ना पीछे रह गया चलो 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 आगे आगे चलो सही है चलो फलारी साहब वेल्डन तेरा मेडिकल स्टाफ वेल्डन तमाम लोगों को वेल्डन डायरेक्टर सेटलमेंट अफ्रीका पेंशन में कटौती पेंशन में कटौती पेंशन में कटौती सिकंदर साहब थकी जी भी आया सिकंदर साहब थकी जी भी आया थको ना ना माने स्टेज वाली गाली पे भी आ रहे हो स्टेज वाली गाली पे आ रहे हो भाई साहब रुक जाओ ओ भाई साहब मर्कजी क्या पीछे चल रही है आप लोग आगे चल रहे हो यार एक मिनट ब्रेक करेंगे यहाँ पे भाई थोड़ा गवर्नमेंट की हुई है लेकिन कोई नहीं रहती भैया बाबा गाड़ी तैयार थोड़ा गाड़ी तैयार थोड़ा भाई थोड़ा क्या सिलो करना बहुत ज्यादा लोग हैं मेरे से तो मैं समझा लोग ही नहीं है सफाई में आराम से गिर जाऊंगा मैं आराम से चलो नहीं तो मैं गिर जाऊंगा ये काम जबरदस्त कर दिया आपने यार जबरदस्त कवरेज कर दी हाँ 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 ठीक है सरकारी
तरफ चल रहा हूँ, साइड इधर खंबा आ रहा है, मैं उस तरफ खड़ा हो रहा हूँ। कुछ चओ अॼु के धरण जे बारे में तव्हांजो छा था? अॼु को असांजो ही असांजी रैली बि आहे, असांजो धरणो बि आहे, हिते असांजो हाणे जेको आहे गुल सेंटर वटि कन्वेंशन बि आहे ऐं सिंध जूं अॼु 42 तंज़ीमूं जेके गॾिजी हैदराबाद में जेको पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो करे रहियूं आहिनि। सरकारी पूरा मुलाज़िम जेके आहिनि मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसो त केतिरी रैलियूं जेके आहिनि सभु असां सां गॾु आहिनि। अॻियां असांजा मर्कज़ी क़ाइदीन बि पहुची विया आहिनि, उहे सभु हिते वेंदा ऐं असांजे सिंध जा मुलाज़िमनि जा जेके मसइला आहिनि, पेंशन जो मेन मसइलो आहे त पेंशन कटौती फौरी तौर ते इहो ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे। DRA अलाउंस जीअं 3 सूबनि में आहे तीअं सिंध सूबे में बि ॾिनो वञे ऐं जेको आहे ग्रुप इंश्योरेंस जेका असांजी आहे उहा बि असांखे ॾिनी वञे ऐं कई इदारनि में जेको आहे सन कोटा आहे असांजी सन कोटा बहाल कई वञे। बाक़ी त मसइला हर इदारे जा पंहिंजा पंहिंजा आहिनि, पर ही मेन मसइला आहिनि जेके फौरी तौर ते हल कया वञनि। अॼु जेकॾहिं सरकार सिंध जे मुलाज़िमनि जो आवाज़ नथी सम्झे ऐं सिंध जो इहा आवाज़ न सम्झी सघी त यादि रखिजो सिंध जी आवाम, सिंध जो सरकारी मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहे ऐं उहो पंहिंजी मोट ॾींदो ऐं हैदराबाद जे अंदरि असांखे तवक़ो आहे त असांजी मर्कज़ी क़यादत तमामु वॾा ऐलान कंदी ऐं उहे हिननि ऐलाननि ते हैदराबाद सां मुनज़िम मज़बूत आहे ऐं अॼु अखे ई जेके असांजा मुलाज़िम आहिनि पंहिंजे हक़ ख़ातिर निकितल आहिनि ऐं इनशाअल्लाह असीं पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। पेट्रोल जा घणे खां घणा दोस्त, गस्ता जा दोस्त आहिनि, पैरामेडिकल जा दोस्त आहिनि, इरिगेशन आहिनि, रेवेन्यू आहे, लोअर स्टाफ आहे, हुन खां अलावा केतिरी तंज़ीमूं अॼु जेके ॿाहिरि निकितल आहिनि असीं उन्हनि खे सलाम पेश करियूं था। मुंहिंजी भेणुनि जी एतिरी वॾी तादाद आहे जेको आहे उन्हनि खे बि असीं भेणुनि खे सलाम पेश करियूं था जेके हेॾी वॾी तादाद में अॼु हिन जुलूस में धरणे में शरीक थियूं आहिनि। असांखे पंहिंजी क़यादत ते पूरो यकीन आहे त इंशाअल्लाह तव्हांजी नज़र में केतिरी तइदाद हूंदी हिते एम्प्लॉइज़ जी? आउं सम्झां थो त 25,000 असांजी अॼु तइदाद आहे ऐं तव्हां ॾिसो त राणीबाग खां वठी ऐं जेको आहे गुल सेंटर ताईं माण्हुनि जा सिर ई सिर आहिनि। बसि मुंहिंजे पुठियां ई तव्हांखे रैली नज़र अचे पई, जीअं मथे पहुचंदी ऐं कुझु क़ाइदीन असांजा अॻियां वधिया विया आहिनि। इहे जॾहिं सभु हिकु जाइ ते गॾु थींदा त तव्हां सम्झो इहे असांखे सरकारी मुलाज़िमनि जो समुंड नज़र ईंदो ऐं इहे समुंड जॾहिं उथलियो त यादि रखिजो त पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजी माण्हू जान बि ॾेई छॾींदा आहिनि। त इन जे करे हाणे असीं पंहिंजे मथां ते कफन वठी निकिता आहियूं, पंहिंजा हक़ वठी रहंदासीं। ज़हीर मिर्ज़ा पेट्रोल डिवीज़न हैदराबाद जे सदर सां हींअर पंहिंजे तासरात पेश करे रहिया जो कि रैली जे हवाले सां। हाणे हुन सां गॾु आहिनि साईं अताउल्ला मलिक साहब, इंतिहाई पुरजोश पेट्रोल जो सीनियर कारकुन आहे, उन जा वठंदासीं जो कि रैली जे हवाले सां कुझु कमेंट्स। रैली का अहम मकसद अलायंस की तरफ से मुनक़िद की गई, जिसके अंदर खास खैरी साहब और हमारे कायदी तहत साहब, दतोई साहब और जितनी भी तंजीमों के रहनुमा हैं, माफ़ कीजिएगा मुझे उनके नाम नहीं पता, भरपूर शिरकत की। आप देख सकते हैं इंसानों का समंदर उमड़ गया है। हुकूमत की ये पॉलिसियाँ, पेंशन कटौती और ये जो दूसरे मराइल हुकूमत पेश कर रही है, पैदा कर रही है, कि हमें हर सूरत नामंजूर है। किसी सूरत पेंशन एक वो रूल है जिसके लिए गरीब एम्प्लॉयज़ जब अपनी मेहनत करता है तो उसको उसका हल मिलता है, वो हल मिलने में अपने बच्चे सीनियर कारकुन पेट्रोल हैदराबाद सिटी जो इंतिहाई अहम सीनियर कारकुन है। साईं अॼोकी रैली के हवाले सां तव्हांजो छा मैसेज है सिंध हुकूमत के? सिंध हुकूमत के तो मैसेज आहे जेको आहे असांजी रैली ॾेई छॾियो आहे, ज़बरदस्त मैसेज मिलियो आहे। हा ॻाल्हायो ही सभु असांजा मुलाज़िम हाणे हिकु थी चुका आहिनि, सिंध जा मुलाज़िम हाणे हिते न पर ही कराची सुपर हाईवे हुजनि हाणे धरणो हणंदा जेसिताईं पेंशन रूल में तरामीम जे वापसि नथियूं वरितियूं वञनि। ही मुलाज़िम हाणे कोई ते न हटण वारा आहिनि। इनशाअल्लाह असीं हाणे पंहिंजो लाइ अमल करे वधाईंदासीं। ठीकु आहे, थैंक यू थैंक यू। जो बाजार से गवर्नमेंट मुलाजिम अपने
हुकूक के उसूल के लिए आज यहाँ मौजूद हैं और हम मुबारकबाद पेश करते हैं हमारे प्रेसिडेंट मोहतरम जनाब सैयद सुल्तान शाह साहब को। उन्होंने ये जबरदस्त एहतजाज जिसमें वास्ता HBA और रेलवे डिपार्टमेंट और एजुकेशन डिपार्टमेंट और सरदार शाह साहब ने धरना दे दिया है यहाँ पर। और अब तमाम मुलाजिम मुकुल सेंटर चौक पर धरना देंगे। आप लोगों से गुजारिश है आप लोग भी आला क़यादत के साथ यहाँ बैठ जाए और अपने हुजूर हेलो आवाज उठाएं। मेहरबानी। लोगों का डर से मारता हुआ समंदर नजर आ रहा है आपको। उसी का एक इजलास की सोच जारी है जिसके सदारत अशरफ खान साहब कर रहे हैं और ये पूरे हैदराबाद रीजन इस वक्त इन्वाइट किया गया है। इसमें 9 के 9 इजला आपके सामने जो है तराजी तहसीन पेश करने के काबिल इन्होंने ये 27 बड़ा काम किया है। तो जितनी आवाज़ दी जाए उतनी काम है। इतनी शदीद सर्दी के अंदर अपने अज़म अपने बलबले के साथ ये डटे हुए हैं और अपने तमाम मुसम्मम इरादों के साथ अपने हुकूक की जद्दोजहद के अंदर अल्लाह से दुआ है उनको कामयाबी अता फरमाए अल्लाह ताला। प्लाजा में अंदर बिठाने वाले जो जगह शॉपिंग सेंटर में अंदर बिठाने वाले जो शॉपिंग सेंटर में बाहर जो ये अंदर जगह प्लाजा के अंदर बिठाए शॉपिंग सेंटर के अंदर बिठाने बाहर जो शॉपिंग सेंटर के अंदर बिठाए तो बाहर जो जगह जो शॉपिंग सेंटर के अंदर बिठाने बाहर इतने रख इतने रख इतने रख इतने रख स्टेज पे सिर्फ मरकजी कायदे नहीं का वोट के धरनो लगंदो ऐं सब स्टेज खाली करेंगे सबनी मरकज जो कायदा है अशरफ बोजई साहब अशरफ खासकली साहब ने गुजारिश है कि हेठ धरने में शिरकत करे मरकजी कायदत सां सब स्टेज खाली कयो वने सब बैठ वेंदा। जो भाई या जो बहन जहाँ खड़ी है वहीं बैठ जाए धरना दे दे सब लोग बैठ जाओ यहीं बैठ जाओ जहाँ खड़े हो वहाँ बैठ जाओ धरना दे दो बैठ जाए तमाम लोग बैठ जाए सभिनी खे गुज़ारिश आहे धरणो वञी वेही रहंदा सभिनी खे गुज़ारिश आहे पंहिंजे हक़ जे लाइ तव्हांजी क़यादत रोड ते वेठी आहे असांजो फर्ज़ आहे असां रोड ते वेही रहूं असांजी क़यादत जेका आहे उहा रोड ते वेठी आहे असांजी क़यादत हाजी अशरफ खासकरी जी शक्ल में असांजी क़यादत सरदार शाह जी शक्ल में असांजी क़यादत सभिनी मरकज़ी अॻवाननि जी क़यादत में शक्ल में मौजूद आहे असांजी क़यादत रोड ते वेठी आहे असां रोड ते वेही रहूं रोड ते वेही रहूं बाबा वेही रहो